अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी हुकूमत सिंध के हक़ न ॾेई रही आहे। सिंध जो अवाम हक़ वठणु चाहे थो। बहिरिया वारा पैसा सिंध जे अवाम जा आहिनि। बिना देर सूबे खे ऐं सभ खां पहिरियां मलीर खे ॾिना वञनि। असांखे अवाम जे हक़नि जो मुहाफ़िज़ बणिजणो आहे। मुंहिंजो को बि दोस्त छो न हुजे, अवाम खां मथे न आहे। असीं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पुरअमन सियासत करियूं था। कुझु धुरियूं सूबे में अमन अमान ख़राब करण रतो छाण चाहिनि थियूं। सिंध में कंहिंखे बि मुतहिदा बानी वारी सियासत करण न ॾींदासीं। सिंध जा नौजवान सदाईं अमुन पसंद रहिया आहिनि। बहिरा टाउन वारो वाक़ियो अमन ख़िलाफ़ साज़िश हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद बेनज़ीर भुट्टो जे जनम ॾिहाड़ जी तक़रीब खे ख़िताब। चवे तो नए पाकिस्तान में अटो लटो ऐं अझो खसियो वियो। हुकूमत असां खां शहीद राणी जो ख्वाब खसे वरितो आहे। NFC अवार्ड न ॾेई ज़ुल्म कयो पियो वञे। सीड़पकारनि सां गॾिजी असां थर में इनक़िलाब आणींदासीं। सिंध असेंबली में बजट ते बहस जो सिलसिलो जारी। अपोज़िशन पारां हुकूमत ते तनक़ीद। अपोज़िशन ऐं हुकूमती मेंबरनि विच में मुंहमारी। स्पीकर पारां तक़रीर दौरान नुसरत सेर अब्बासी जो माइक बंदि कराइण ते अपोज़िशन जो एहतिजाज घोड़। PPMP मुनवर वसाण जो चवणु आहे त कचे जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़ जागीरदार थी वेही रहिया आहिनि। उहे ई सिंध हुकूमत जी बजट ते तनक़ीद कनि था। वफ़ाक़ी हुकूमत अवाम लाइ अज़ाब आहे, जेका नौकरियूं घर ॾियण बदिरां दरबदर करे रही आहे। मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म में PP चेयरपर्सन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 88 सालगिरह मल्हाई पे वञे। सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्श में पीपल्स पार्टी पारां तक़रीब मुनक़िद करे शहीद राणी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। बहिरिया टाउन ऐं सिंध जी ज़मीन ते वालार ख़िलाफ़ अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में निकितल सिंध एक्शन कमेटी जो काफ़िलो सिजावल खां पोइ मीरपुर बठोर पहुची वियो। शानदार आजियां सिजावल में जलसो, वॾे अंग में कारकुननि जी शिरकत। जलसे खे डॉक्टर कादिर मक्सी, वसंतरी, नवाज़ खान ज़ौं, रियाज़ चांडियो, असलम खैरपुरी, नवाज़ शाह भाराई ऐं ॿियनि जो ख़िताब। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध दुश्मन मनसूबनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। अॻवाननि ऐं कारकुननि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे समूरनि अॻवाननि खे आज़ादु कयो वञे।